दोस्तों दुनिया तमामु घणी तेज़ थी वई आहे। दुनिया में नयूं नयूं इजादियूं ऐं टेक्नोलॉजी पिणु अची रही आहे। इन टेक्नोलॉजी ज़रिए असां पूरी दुनिया सां राब्ते में अची विया आहियूं। ॿिए पासे इन जा कुझु फ़ाइदा ऐं नुक़सान बि आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। ऐं आहियां अब्दुल कयूम। हिन वीडियो में असां तव्हांखे दुनिया जूं नयूं इजादियूं ऐं टेक्नोलॉजी ॿुधाईंदासीं। हिन वीडियो में तव्हांखे फेसबुक, टिकटॉक, पबजी ऐं मोबाइल जे बारे में ॿुधाईंदासीं त इन्हनि खे कंहिं इजाद कयो ऐं कहिड़े मुल्क में इजाद थिया। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त इन चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त शुरू कयूं था वीडियो। सिंधी भाइरो, अॼुकल्ह कहिड़ो शख़्स आहे जंहिं वटि मोबाइल न आहे। अॼुकल्ह ॿार वटि मोबाइल थी वियो आहे ऐं इहा बि सभ खे ख़बर आहे त दुनिया जा पहिरियां मोबाइल टच मोबाइल न हुया बल्कि बटणनि वारा मोबाइल हुया, जंहिंखे कीपैड मोबाइल बि सॾिबो आहे। मोबाइल फ़ोन मार्टिन कूपर हिकु अमेरिकन शहरी हुयो। 1973 में हुन मोबाइल खे इजाद कयो। अॼुकल्ह कहिड़ो उहो नौजवान आहे जंहिं वटि स्मार्टफोन हुजे ऐं फेसबुक जी ID न हुजे। फेसबुक कम वक़्त में तरक़ी करण वारो सोशल नेटवर्क आहे। नौजवाननि में अमीर तरीन शख़्स मार्क ज़करबर्ग हिकु अमेरिकन शहरी आहे जंहिं फेसबुक खे 2004 में तैयारु कयो। दोस्तों माफ़ कजो, मुंहिंजो गलो ख़राबु आहे, इन करे मुंहिंजो आवाज़ु थोरो ख़राबु लॻंदो हूंदो पे, लेकिन वीडियो ठाहिणी हुई, वीडियो तैयारु कई त तव्हांजे लाइ। अचो त ॾिसूं था टिकटॉक कंहिं तैयारु कई। 15 खां 60 सेकंड जी वीडियो। फॉलोवर लखनि जी तादाद में, अमीर हुजे या ग़रीब, हिकु राति में मशहूरु थी सघे थो टिकटॉक ते। टिकटॉक हिकु अहिड़ो सोशल नेटवर्क आहे जंहिं ते तनक़ीद बि तमामु घणी थी आहे ऐं घणनि माण्हुनि खे टिकटॉक इस्तेमालु करण में मज़ो बि ईंदो आहे। टिकटॉक चाइना जे हिकु शहरी ज़ंग यिमिंग, जंहिंजो नालो वठण बि तमामु मुश्किल आहे, चइनिनि छोकिरनि जो या छोकिरनि जो नालो तमामु मुश्किल हूंदो आहे। वरी बि असां कोशिशि कयूं था। ज़ंग यिमिंग जंहिंजो नालो हुयो, चाइनी शहरी, 2017 में टिकटॉक खे इजाद कयो। दोस्तों पबजी दुनिया जी मशहूरु तरीन गेम आहे। पबजी वाहिद गेम आहे जंहिं ते तनक़ीद बि तमामु घणी थी आहे, लेकिन वरी बि पबजी जा यूज़र पबजी खे इस्तेमालु करण वारा ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि। पबजी खे हिकु आयरलैंड जो शहरी आहे ब्रेंडन ग्रीन उन 2018 में मोबाइलनि लाइ आंदो। सिंधी भाइरो, दुनिया जो पहिरियों टच स्क्रीन मोबाइल 1992 में हिकु IBM कंपनी तैयारु कयो। दुनिया जो पहिरियों टच स्क्रीन मोबाइल ही हुयो। दोस्तों जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।